नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कपरो में ख़बर ॾींदा हलूं त कपरो लॻ नाराकेनाल में ॿुॾी फो थी वियल हारी क़ृष्ण भील जो लाश केतरई कलाक ॻोलाकरण बाद हथूंगे जी नाराकेनाल पुल वटां हथ कयो वियो। लाश खे लुणंदो ॾिसी मक़ामी माण्हू ॿाहिरि कढे वारसनि हवाले कयो, जेके पुलिस खे इतला ॾियण ऐं अस्पताल खणी वञण जे बग़ैर कंहिं ज़रूरी कार्रवाई करण जो ॿुॾी फो थी वियल हारी क़ृष्ण भील जो लाश घर खणाए विया आहिनि, जिते फोती जो लाश घर पहुचण बाद रोजराड़ो मची वियो। वाज़े रहे त हारी क़ृष्ण भील बरसातनि बाद घर में पाणी बीहण सबब केतराई ॾींहुं नाराकेनाल जे कंधी ते पंहिंजे घर भातियुनि सां कखाऊं अॼो अॾो वेठो हो। गुज़िरियल बरसातनि में ॿनी बि ॿुॾी वञण जे करे ऐं घर वारनि खे बुखायल ॾिसी नाराकेनाल में टिपो ॾेई ख़ुदकुशी करे छॾी, जंहिंजो लाश हथूंगो नाराकेनाल पुल वटां हथ कयो वियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।